सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। जिकडे वर्षबा आहियूं बड़बा आहियूं त पोइ असां उन जी वर्सी में इन करे मल्हाई वेंदी आहे त जीअं उहे वर्षिया यानी बणिजी हलिया तीअं असां वर्जी करे हलूं, बणिजी करे हलूं। इन करे सिंधी जी हिकिड़ी कहावत आहे त खिल तॾहिं जॾहिं खटी हले जहान मां। हकीकत में मुस्कुराहट, हकीकत में ख़ुशी तॾहिं थींदी आहे जॾहिं असां हिन संसार मां जीत पाए करे अॻिते हलूं, संसार मां कुझु खणी करे हलूं। बाक़ी जेकॾहिं असां संसार खे ॾिसी करे सिर्फ़ु मुस्कुराईंदा आहियूं त पोइ ॾिसंदासीं असांजी मुस्कान कॾहिं कॾहिं छा ज़्यादातर सिर्फ़ु ॾेखाव जी हूंदी आहे। जॾहिं जॾहिं असां पंहिंजे अंदर में वेंदा आहियूं त पोइ शायदि असां परेशान हूंदा आहियूं। असां सभिनी जी हालत तक़रीबन ईअं हूंदी आहे जीअं हिकिड़ो शख़्स हिकिड़े संत ॾे वियो, चई मूंखे कुझु अहिड़ो ॾे जीअं मां सदाई ख़ुशि रहां। मां ॾिसंदो आहियां ॿिया सभु मुस्कुराईंदा आहिनि, सभु ॾिसंदा आहिनि, सभु ख़ुशि रहंदा आहिनि, पर मूंखे पंहिंजो अंदरु खाईंदो आहे मां बि उन्हनि वांगुरु मुस्कुरायां, उन्हनि वांगुरु ख़ुशि रहां। तंहिंजे करे कुझु मूंखे बि ॾे। तॾहिं संत चयोसि इहो बिल्कुलु सही आहे। चए बसि अहिड़ी कर जो मां सदाई मुस्कुराईंदो हलंदो हलां, मुस्कुराईंदो रहां। संत चयोसि हाणे हिकिड़ो कमु कर, मुस्कुराहट थींदी आहे ख़ुशी सां। तंहिंजे करे तूं वञ, तूं चवंदा सभु जेके ॾींहुं एतिरा ख़ुशि आहिनि, तूं कंहिं बि हिकु शख़्स जा जेको बिल्कुलु ख़ुशि हुजे उनजा जूता वठी आ, पर मां तोखे जूता पढ़ी ॾियां हुनजा, सो तूं गुम मरदो सदाई उन वांगुरु ख़ुशि रहंदे। जीअं उहो ख़ुशि हूंदो त तूं ख़ुशि हूंदे। ऐं चयो इहो त सवलो कमु आहे, सॼो शहर मां ॾिसंदो अलाए केतिरा मिलंदा आहिनि जेके सदाई ख़ुशि हूंदा आहिनि। सो सिधो वियो हिकिड़ो पड़ोसी ॾे, चयो तूं सदाई ख़ुशि हूंदो आहे, सदाई। मां चयो मां बि ख़ुशि रहां। तंहिंजे करे संत मूंखे चयो आहे मूंखे जूता ॾे, बसि मां तुंहिंजा जूता छड़ो पढ़ी ॾींदो, मां घड़ी खनि पाईंदुमि, मां सदाई ख़ुशि हूंदुमि, मूंखे ॾे। हूं चयो छाजी यार मां कोई काॾे आयो आहियां, ॿारहो मूंखे ॾिसंदो मूंखे केतिरी परेशानी हूंदी आहे पंहिंजे औलाद जी, अलाए छा कंदी, कीअं हलंदी, मूं ॾे तकींदी न आहे, ॾिसंदी न आहे। तंहिंजे करे मां सिर्फ़ु ॿाहिरि साधो, अंदरि मां बि परेशान आहियां। चवे मां संत ॾे हल, मां बि तोसां गॾु हलां थो। उतां निकितो, हिकिड़ी माई सरजी संवरजी श्रंगार जी खिलंदी अचे पई, हुन चयो इहा त ॾाढी ख़ुशि आहे। वरी ओंडे वियो, अमां तूं ॾाढी ख़ुशि लॻे थी, सो मूंखे पंहिंजा जूता ॾे त मां सिर्फ़ु संत को थी अचां। चए तोखे ख़ुशी मां ॾिसी आहे, मूंखे सदाई परेशानी आहे, मुड़ुस लाइ काॾे घुमंदो वरंदो आहे, छा कंदो त मूंखे पुछो थी मुंहिंजी छा हालत आहे। वरी उतो निकितो, अॻिते आहे हिकिड़ो सेठ मिलियोसि, उन चयो तूं सदाई ख़ुशि हूंदो आहे, तोखे सभु कुझु आहे, मालिक एतिरो वधायो थी, सो घड़ी खनि मूंखे पंहिंजा जूता ॾे। मां चयो घड़ी खनि संत को वठी करे पाए अचां। चए तोखे ॾिसण में ई मां आहियो, मूंखे सदाई टेंशन हूंदो आहे, किथे नुक़सानु न पवे, घाटे न पवे, ॾींहुं राति मुंहिंजी निंड फिटियल हूंदी आहे, मुंहिंजी हालत छा थींदी। हिकु हिकु सां ॻाल्हाए, हिकु हिकु सां तके तके मुंहिंजी निंड फिटियल हूंदी आहे। सुम्हंदो आहियां त उहा बि गोरी खाइणी पवंदी आहे। ऐं वरी
उतो हलियो। हिकिड़ो नौजवान मिलियुसि, चयो तूं ॾाढो ख़ुशि आहे, तूं मूंखे पंहिंजा जूता ॾे। त जेको बि ॾे। त हुन चयोसि मूंखे पुछो थी मां हिकु कम लाइ फिरंदो वरंदो आहे, सिर्फ़ु इन करे मां पंहिंजो चहिरो बणाई वरंदो आहे, मूंखे हर को ॾिसी करे थोरो पसंदि करे मूंखे किथे कमु मिले, किथे कुझु थिए। सो जंहिं जंहिं जॻह ते वियो, हर कंहिं उनखे पंहिंजी पंहिंजी परेशानी चई। सो हक़ीक़त में इहा हालत असां सभिनी जी हूंदी आहे। कंहिं न कंहिं तरीक़े सां असां सदाई परेशान रहंदा। पोइ इन करे असां संतनि महात्माउनि दरवेशनि जी वरसी खे मल्हाईंदा। भाई असांखे कुझु अहिड़ो हुजे जीअं असां पंहिंजे जीवन खे बणाए करे हलूं। इहा चाहत तक़रीबन असां सभिनी जी हूंदी आहे। इहा चाहत तक़रीबन असां सभु रखंदा ऐं पंहिंजे तरफ़ां कोशिशि में कंदा। असांखे सिर्फ़ु थोरो कोई कुझु चवे, असां मञूं या न मञूं, लेकिन हिकदमि असांजे आवाज़ निकिरंदो आहे। कोई ईश्वर के भगवान के न बि मञींदड़ हुजे, कोई उनखे चवे तूं भगवान जे वेझो आहे, तो हिकदमि चवंदो तूं ॾिठो आहे मूंखे ॾेखारे। उनखे ॾिसण जी पहुचण जी चाहत उहा सभिनी खे हूंदी।